ओम शांति। हाणे बाबा खे याद कंदासीं। मां आत्मा भ्रिकुटी जे विच में वेठी आहियां। निराकार परम पिता परमात्मा जी मां संतान। हाणे मां आत्मा बाबा खे याद थी करां। बाबा खे याद करे बाबा सां कोई भी ॻाल्हि ॿुधाइणी हुजेव त ॿुधाए छॾियो। मन बुद्धि खे हिकदमि ॻाल्हियुनि सां फ्री करे छॾियो। हाणे असां बाबा जा मां वाक्य था ॿुधूं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार शिव भगवान वाक्य चईंदा आहियूं न। ॿियो कोई खे भी भगवान न चई सघंदा आहियूं। कहिड़े भी देहदारी खे असां भगवान न चई सघंदा आहियूं। हिकु निराकार परम पिता परमात्मा खे ही भगवान चई सघंदा आहियूं। उनजी आत्मा जो नाम शिव आहे। शिव बाबा चइबो आहे न। उहो सभिनि आत्माउनि जो बाप आहे। पहिरियों पहिरियों इहो निश्चय थियणो खपे कि असां शिव बाबा जा ॿार आहियूं। असां आत्मा ई कंहिंजा ॿार आहियूं? शिव बाबा जा। दुख जे समय चईंदा आहियूं परमात्मा सहायता करो, रहम करो। इहे न ॼाणंदा आहिनि कि असांजी आत्मा कंहिंखे यादि थी करे? परमात्मा खे। बस दुख में माण्हू भगवान खे यादि था करनि, लेकिन केरु यादि थी करे, कंहिंखे यादि थी करे, हुनजो परिचय न हूंदो आहे न। हाणे असांखे बाबा इहो बि ॿुधाए थी कि तव्हांजी आत्मा जो भ्रिकुटी जे विच में वेठी आहे, उहो मूंखे घड़ी घड़ी यादि कंदी आहे। अहम आत्मा जो बाप केरु? परमात्मा। हिन समय सॼी दुनिया पतित आत्माउनि जी आहे। ॻाईंदा बि आहियूं न, असां नीच पापी आहियूं। तव्हां सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण निर्विकारी आहियो। चईंदा बि आहियूं असां मूर्तियुनि जे अॻियां, परंतु पोइ बि पंहिंजे खे पतित सम्झंदा न आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि कि ॿार हाणे मां तव्हांखे पावन ठाहिणो आहियां। छो जी तव्हां ॻाईंदा बि आहियो पर सम्झो नथा। हाणे मां तव्हांखे पूरो यथार्थ सम्झ ॾियां थो कि तव्हां पतित थी विया आहियो। हाणे तव्हां पतित आत्माउनि खे पावन ठाहिण जो कमु मुंहिंजो आहे, त मां तव्हांखे ठाहियां थो। बाप सम्झाईंदो आहे कि जॾहिं तव्हां चईंदा आहियो भगवान बाप हिकु आहे, त तव्हां सभु आपस में केरु थी वियो? भाउ भाउ थी वियो न। पोइ शरीर जे नाते, शरीर में अचण खां पोइ ॿिया संबंध हूंदा आहिनि, पर असल में आत्मा त भाउ आहे न। शिव बाबा जा ॿार, पोइ प्रजापिता ब्रह्मा जा ॿार बि ठहिया। इहे तव्हां जो बेहद जो बाप टीचर गुरु अथव। केरु? शिव बाबा। असांजो बाप टीचर गुरु आहे न। इहे प्रजापिता ब्रह्मा जे तन द्वारा असांखे पढ़ाइण आयो आहे। बाबा असांखे वरसो ॾियण आयो आहे, श्रीमत ॾियण आयो आहे। बाबा चईंदो आहे कि मां त तव्हांखे पतित न ठाहियो न, मां त तव्हांखे पावन ठाहियो हुयो, हाणे वरी ठाहिण आयो आहे। अगरि मुंहिंजी मत ते हलंदव त तव्हां बिना मार खाए पावन ठहींदव। छो जी मथे सभिनि आत्माउनि खे मुक्ति, जीवन मुक्ति जो वरसो प्राप्त करण लाइ पावन ज़रूरु ठहिणो पवंदो आहे। त हाणे बाबा जी श्रीमत ते हली करे पावन ठहूं, असां शुद्ध पवित्र ठहूं, उहो सुठो न। हिते त सभु मनुष्य मात्र रावण जी मत ते पतित थी विया आहिनि। सभिनि में 5 विकार आहिनि। बाप चए थो हाणे निर्विकारी ठहो, श्रीमत ते हलो। मां हाणे परम धाम मां आयो आहियां तव्हांखे मत ॾियण। अञा ताईं त असां रावण असां विकारनि जी मत ते पिया हलूं न, कलयुगी दुनिया जी मत ते पिया हलूं। पर हाणे भगवान खे सत्युगी दुनिया ठाहिण आई आहे, त परमात्मा असांखे सत्युगी दुनिया जे लाइ मत ॾियण आयो आहे। हुन दुनिया में असांखे छा कीअं करिणो आहे, त हुनजी त मत ज़रूरी आहे न। हाणे अगरि कलयुगी मत वारा मनुष्य सत्युग में वञनि त उहे रही न सघंदा। छो जी सत्युग त पावन दुनिया आहे, हुते त निर्विकारी आहिनि। सभु निर्विकारी मत बाबा ई असांखे ॾींदो। हाणे उहो ई परम पिता परमात्मा असांखे मत ॾियण आयो। बाबा चए थो हाणे हिन विकारनि खे छॾो त स्वर्ग जा मालिक ठही वेंदव। अगरि विकारनि खे न छॾंदव त स्वर्ग जा मालिक न ठहींदव। सभु हिन समय सभु बाबा चए थो हिन समय सभु अजामिल जहिड़ा पापी थी विया आहिनि, त पाप ई करनि था न। त रावण संप्रदाय आहे न, ये शोक वाटिका, केतिरो दुख आहे हिन दुनिया में। बाप अची करे राम राज्य थो ठाहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो कि बाबा हर 5000 साल में हिकु बार अची करे
हिन रावण जी दुनिया खे पंहिंजी दुनिया ठाहींदो आहे। कंहिंजी? परमात्मा राम जी दुनिया। हिन दुनिया में ॿ माण्हू चईंदा आहिनि न, भॻवान ई सृष्टि रची अथई, संसार रचियो अथई, त खाओ पीओ मौज करो। लेकिन बाबा चए थो मां ये रावण अर्थात विकारी दुनिया न रची हुई, मां दुनिया रची हुई, लेकिन मां सतयुगी दुनिया रची हुई। हाणे मां उहो ई दुनिया रचण आयो आहियां। हाणे हिन रावण जो राज्य ख़तम थियण वारो। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कि सचो सचो युद्ध जो मैदान त हाणे थो हले। हिन समय सभिनि जे मन में युद्ध ई त हले थी न। अगरि असां पंहिंजे पाण खे साक्षी थी करे ॾिसूं त 1 मिंट में, बाबा चए थो 1 मिंट अगरि असां पंहिंजे मन ते ध्यानु ॾियूं कि असांजो मन छा छा थो सोचे, त तव्हां ॾिसंदव 1 मिंट में अलाए घणा मन संकल्प करे छॾंदो आहे। त इन समय सभिनि जो युद्ध मन छा थी वियो आहे? हिकु युद्ध जो मैदान थी वियो आहे। इन समय ई इन युद्ध जे मैदान में अची करे असांखे बाबा गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे। उहो स्थूल युद्ध स्थान ते गीता ज्ञान न ॿुधाईंदो आहे। जॾहिं सभिनि आत्माउनि जो मन युद्ध स्थल थी वेंदो आहे, तॾहिं भॻवानु अची करे असांखे सचो सचो गीता ज्ञान ॿुधाईंदो आहे। छो जी मन में ई पहिरियों वीचार ईंदा आहिनि न। त बाबा चए थो मां तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदमि त तव्हांजे मन में जेकी युद्ध जी ॻाल्हियूं हलनि थियूं, तव्हां हुन समय मुंहिंजी ॻाल्हियूं ॿुधंदव त तव्हांजे मन में शांती ईंदी न। तव्हांजे मन में जहिड़ी जहिड़ी ॻाल्हि जी युद्ध हले थी, त हुन ॻाल्हियुनि जो तव्हांखे सल्यूशन मिलंदव, त शांती अची वेंदी न। इन करे हिन ज्ञान सां न मन खे शांती मिलंदी आहे। छो जी मन खे जो प्रश्न आहे न, आत्मा में ई मन हूंदो आहे, ऐं आत्मा कंहिंजो ॿार आहे? परमात्मा जो। त बाप ई ॿारनि खे सही उत्तर ॾेई सघंदो न। असांजे मन में ॾाढो उथल पुथल अशांती छो आहे? छो जी असांखे मनुष्य आत्मायूं ॻाल्हियुनि जो उत्तर थी ॾियनि, त उहो मन खे जचे नथो। मन खे त उहो ई उत्तर खपनि, ओड़ा ई उत्तर खपनि जो 5000 साल पहिरियों बाप हुनजो पीउ अची करे हुनखे ॾिनो हुई। त बाबा हिन ज्ञान द्वारा असांजे मन में जेका बि प्रश्न आहिनि न, उन्हनि जो उत्तर ॾींदो आहे असांखे। त हुन सां छा थींदो आहे कि मन हिकदमि शांत थी वेंदो आहे। छो जी पंहिंजे पीउ जी ॻाल्हि ई आत्माउनि खे सम्झ में ईंदी न। बाक़ी सभी आत्मायूं त असांजा भाउ आहिनि, चाहे केॾी बि वॾा वॾा आत्मायूं आहिनि, महात्मा पुण्य आत्मा देव आत्मा हूंदियूं, सत्युग में हूंदियूं, हुते हिते त आहिनि ई न। लेकिन बाबा चए थो कोई बि तव्हांजे मन खे शांत न करे सघंदो। छो जी मन में जो प्रश्न आहिनि, मन में जो प्रश्ननि जी युद्ध थी हले, हुनजो सही उत्तर, यथार्थ उत्तर हिकु मां ई तव्हांखे ॾेई सघंदो। त हाणे बाबा अची करे असांखे सचो सचो गीता ज्ञान त ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो न, त मन उहो ॿुधी करे हिकदमि शांत थी वेंदो। छो जी हुनखे जो उत्तर खपे, शक्ति खपे, उहो धारण करण लाइ उहो मिले थी न, त शांत थी वेंदो आहे। गीता में भॻवान चयो अथई न, मां ई चयो 5000 साल पहिरियों, हाणे वरी थो चवां, ॿार काम मां शत्रु आहे। कोई बि सत्संग आदि या किथे बि ईअं न चईंदा कि विकारनि खे छॾो, काम विकार खे छॾो। हिन ज्ञान में बाबा अची करे पहिरियों ई ऑर्डिनेंस कढी कि ॿार काम मां शत्रु आहे, हिनखे छॾो, हिन ते जीत पायो त जगत जीत थींदो। हाणे तव्हां पायो था न मूंखे यादि करे, मां तव्हांखे शक्ति थो ॾियां, तव्हांजी आत्मा हिन ऑर्गन्स वारा ॿुधे थी, पोइ ॿुधाईंदा बि आहियूं। एक्ट सभु केरु कंदी आहे? आत्मा कंदी आहे। असां आत्मा शरीर धारण करे पाठ वॼाईंदा आहियूं, परंतु मनुष्य आत्म अभिमानी जे बदिले हिन समय छा थी विया आहिनि? देह अभिमानी, शरीर जो अभिमानी। शरीरनि खे ई ॾिसनि था न, आत्मा केतिरी दुखी परेशान थिए थी, इहे नथो नज़र अचे, बसि देह खे ॾिसंदा रहंदा आहिनि। सम्झो कोई मनुष्य आत्मा एॾो बीमार आहे, हुनजो शरीर बीमार आहे, ठीकु नथो हले, लेकिन त बि मनुष्य आत्मा इहे छा चवंदियूं? माण्हू छा चवंदियूं? न भले वेठो हुजे न, बसि असांजी अखियुनि जे अॻियां वेठो त आहे। अरे हुनजी आत्मा त तड़पे थी न, हुनजी आत्मा त दुखी थी थिए न। त तव्हांजे अखियुनि खे उहो शरीर सुठो थो लॻे कि भई वेठो आहे कोई शरीर में, हिन में, त भई इहो शरीर बसि हिते आहे, लेकिन आत्मा त दुखी थी थिए न, आत्मा खे त सूर थो थिए, दुख त आत्मा थी महसूस करे। त बाबा त पंहिंजी आत्माउनि जो दुख ॿुधंदो आहे न। तव्हांखे त शरीर सुठा था लॻनि, भले कहिड़ो बि आहे, बुढो आहे, बीमार आहे, जो बि आहे, बसि साम्हूं वेठो हुजे। असां कोई कोमा में बि हूंदो
त लॻंदो हा भई वेठो त आहे, अञा जीअरो आहे, भले थोरो उहो रहंदो। ऐं शरीर छॾे छॾंदो त पोइ चईंदा अरे हेॾो समय वेठो त हुयो, कम से कम कोमा में ई हुयो, बिस्तर ते ई हुयो, लेकिन साम्हूं त हुयो। लेकिन बाबा चए थो इहे त सोचो हुनजी आत्मा दुखी थी थिए, तव्हां देह अभिमानी वश थी करे अहिड़ियूं ईअं ॻाल्हियूं करो था, त हुन आत्मा जो दुख सां बि असांखे पोइ बोझो चढ़ंदो आहे। भई असां मोह वश हुनखे रोके वेठा आहियूं, हुन आत्मा खे हुन शरीर में, त उहो जेको दुख हुनखे थिए थो हुनजो बोझो त असांखे चढ़ंदो न, छो जे असां हुनखे दुख था ॾियूं, मोह वश हुनखे पकड़े वेठा आहियूं। इन करे मोह बि न रखिणो खपे। आत्म अभिमानी ठही करे जीवन जियो त तव्हांखे सम्झ में ईंदो। बाप चए थो देही अभिमानी ठहो। सत्संग में सभु आत्म अभिमानी हूंदा, परमात्मा खे न ॼाणंदा आहिनि। हिते तव्हां देह अभिमानी आहियो, हिते हिन कलयुगी दुनिया में असां देह अभिमानी आहियूं। हाणे संगम युग ते जॾहिं खां बाबा जी पहचान मिली आहे, तॾहिं असां देही अभिमानी ठहिण जो अभ्यास था करूं। अगरि असां सॼो ॾींहुं बि घड़ी घड़ी यादि कंदासीं न, मां आत्मा ये कर्म थी करां, विच विच में यादि ॾियारंदासीं, त तव्हांखे बि उहो बाबा चए थो तव्हां ॿारनि खे बि उहो अनुभव थींदो कीअं कबो आहे। देही अभिमानी स्थिति में थी करे हर कर्म कीअं करूं, हुन सां असांजी सदगति कीअं थींदी आहे। परमात्मा खे न ॼाणंदा आहियो, आत्माउनि खे न ॼाणंदा आहियो, इन करे तव्हांजी दुर्गति थी वई अथव। असां ख़ुदि खे बि त न ॼाणंदा हुआसीं न, ख़ुदि खे बि असां देह सम्झी वेठा हुआसीं। हाणे बाबा असांखे चए थो ॿार तव्हांखे मां दुर्गति सां छुड़ाए सदगति ते तो वठी थो हलां। हिन समय भक्ति जो पाठ पूरो थी वियो हाणे हिन दुनिया में। वैसे त बाबा चए थो सभिनि जे लाइ पूरो थी वियो, लेकिन जेका नथा सम्झनि त उहो अञा ताईं भक्ति करनि था। वैसे भक्ति जो टाइम पूरो थी वियो, छो जे भॻवानु धरती ते अची वियो आहे न, त हाणे भक्ति करूं अञा बि हुनखे। भक्ति मतिलबु सॾु करणु। हाणे कंहिंखे सॾु कयो, उहो अची वञे त मिलणो खपे न हुन सां। त हाणे असां बाबा खे सॾु कयो, बाबा अची वियो, त हाणे असांखे बाबा सां मिलन मनाइणो खपे। बाबा सां, बाबा जेके ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाए थो असांजा दुख दूर करण लाइ, असांखे सुधारण लाइ, उहो ॿुधी करे जीवन में धारण करे ठहिणो आहे। ईअं पाण जीअं बाबा जीअं चए थो, बाबा असांजे लाइ जेकी दुनिया थो ठाहे हुन में त सभु देवी देवता हूंदा, अर्थात हुननि जी आत्मा ऐं शरीर ॿई शुद्ध पवित्र हूंदा। देवी देवता अर्थात आत्मा में ॾियण जो संस्कार हुजे। आत्मा खे आत्मा छा ॾेई सघंदी आहे? आत्मा सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियूं ॾेई सघंदी आहे न। लेकिन हिन समय त असां ख़ुदि ई था चऊं असां त दुखी आहियूं, असां में सहन शक्ति न आहे, असां शांति, असांखे शांति खपे। जॾहिं असां में सुख, शांति, शक्तियूं न आहिनि त असां ॿियनि खे कीअं ॾेई सघंदा आहियूं? असां ई ॾिसो, मनुष्य आत्मा ख़ुशी जे लाइ काॾे न काॾे वेंदी आहे, कोई न कोई त्योहार मल्हाईंदी आहे, भई ख़ुशियूं करो। ख़ुशी न आहे न, चऊं था न, त कंहिंमें ख़ुशी हूंदी आहे? आत्मा में हूंदी आहे। त इहे सभु आत्मा जी प्रॉपर्टी आहे। हाणे आत्मा कंगाल थी वई आहे, आत्मा में न गुण आहे, न शक्तियूं आहिनि, न सम्झ आहे। त अहिड़े समय जॾहिं आत्मायूं कंगाल थी वेंदियूं आहिनि न, तॾहिं बाबा अची करे असांखे मालामाल कंदो आहे। बाबा चईंदो आहे जॾहिं तव्हांजी आत्मा गुणनि शक्तियुनि सां ज्ञान सां संपन्न थी वेंदी न, पोइ उहो जेतिरी जेतिरी आत्मा गुणवान, शक्तिवान, ज्ञानवान थींदी, ओतिरो हुनखे सत्संग में धन मिलंदो। भई दुनिया में बि ईअं ई आहे न, जंहिंमें सुठा गुण हूंदा आहिनि, सुठियूं सम्झ हूंदी आहे, आत्मा में आत्मा शक्तिशाली समझदार हुजे, त हुनखे ओतिरो सुठो जॉब मिलंदी आहे, ओतिरो सुठो कमाए सघंदो आहे न। आत्मा में गुण शक्तियूं ज्ञान आहे, तॾहिं त उहो शरीर निर्वाह जे लाइ ओतिरो कमाए सघंदो, ओतिरो धन मिलंदो। त हिते बाबा असांखे सत्युगी दुनिया जे लाइ गुण शक्तियूं ज्ञान थो ॾे। त उहो जेतिरा हूंदा असां वटि असांजी आत्मा में, त उहो ई ओतिरो ई असांखे स्थूल धन संपत्ति ऑटोमेटिकली मिलंदो। हुते कुझु ईअं कमाइणो न पवंदो, महिनत न करणी पवंदी। हाणे ई असांखे बाबा खां इहो वर्स वठिणो आहे। ऐं केतिरो सहज आहे, सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झणो आहे, बाप खे निराकार रूप में यादि करणो। एतिरो सहज प्राप्ति कोई ॿियो कोई कराए सघंदो आहे? बाबा छो थो कराए? छो जो बाबा असांजो पीउ आहे। बाबा चए थो मां पंहिंजे ॿारनि खां महिनत थोरी कराईंदुमि। बाप चईंदो हिन समय सभु ग़रीब थी विया आहिनि। हाणे माण्हू भले माण्हुनि वटि धन संपत्ति आहे, स्थूल धन संपत्ति, लेकिन बाबा हुननि माण्हुनि खे चए बि तो ग़रीब आहे। छो? छो जी ॿाहिरां जो धन त आहे, लेकिन छा था चवनि,
असां वटि सभु कुझु आहे पर शांती न आहे, मन जी शांती न आहे, सुख न आहे, ख़ुशियूं न आहिनि। वॾा वॾा बंगला आहिनि, गाॾी आहे, लेकिन सुखी न आहे। उहो ई जेको झोपड़ी में या ग़रीब माण्हू दाल रोटी खाई करे, कम से कम उन्हनि वटि आत्मिक जो सुख त आहे, शांति त आहे। त हिन समय आत्मा जे हिसाब सां सभु ग़रीब थी विया आहिनि। अहिड़े ग़रीब कंगाल देश में मां अची करे उन्हनि खे मालामाल ठाहींदो। हिन समय भारत में कई प्रकार जी ग़रीबी आहे, स्थूल धन संपत्ति जी बि त आत्मा जी बि, आत्मा जी गुणनि शक्तियुनि जी बि। बाबा हाणे आत्माउनि खे गुण शक्तियूं ॾे थो, पोइ सत्युग में असांखे स्थूल धन संपत्ति बि मिलंदी असांखे। हाणे दुनिया परिवर्तन त थियणी आहे न शुद्धि, हिते स्वर्ग अचणो ई आहे। स्वर्ग जी स्थापना करण लाइ मथां बाप ब्रह्मा जे तन में आयो आहे। बाबा चए थो मां हिन पतित दुनिया खे वरी खां पावन ठाहिणो आहे। स्वर्ग कोई मथे न आहे, स्वर्ग हिन ई दुनिया में हूंदो। जॾहिं कलयुग जी दुनिया ख़तम थींदी त हिते ई स्वर्ग जी स्थापना करणी आहे। मूल ॻाल्हि आहे बाप चए थो पवित्र रहो। पवित्र ठहिण जे बिना हुन पवित्र शुद्ध दुनिया में कीअं हली सघंदासीं? पवित्रता ते ई अबलाइन ते अत्याचार थींदो आहे न। विख खे अमृत सम्झंदा आहिनि हाणे जा माण्हू। बाप चईंदो आहे ज्ञान अमृत सां तव्हांखे मां हीरे जहिड़ो थो ठाहियां, पोइ तव्हां विख खाई करे कौड़ी जहिड़ा छो था ठहो? अधु कलप तव्हां विख खातो मतिलबु विकारनि में वियो। हाणे मां तव्हांखे आज्ञा थो करां। हाणे आत्माउनि जो बि परमात्मा भॻवानु तव्हांखे आज्ञा थो करे छा? कि न विकारनि खे छॾो, न त धर्मराज जा डंडा खाइणा पवंदा। लौकिक बाप बि चईंदो आहे न ॿार अहिड़ो कोई कमु न कजो जो कुल खे बदनाम करो। बेहद जो बाप बि चए थो कि हाणे श्रीमत ते हलो, मुंहिंजी श्रीमत ते हलो, पवित्र रहो। अगरि काम चिता ते वेठा हो त मुंहुं कालो कारो थी वेंदो न, पोइ त कारा जा कारा ई रहिजी वेंदो। बसि तव्हांजी शरीर गोरो आहे लेकिन आत्मा त विकारनि जी वश कारी आहे न। तॾहिं त कृष्ण खे कारो था पूजनि। कृष्ण जी आत्मा बि विकारनि जी वश कारी थी, पोइ बाबा जी मत ते हली करे गोरी थी आहे। हाणे तॾहिं त सत्युग में गोरो चित्र हूंदो न, गोरो कृष्ण। हाणे तव्हांखे ज्ञान मिलियो आहे न कि हाणे असांखे काम चिता ते न वेहणो आहे। हाणे बाबा असांखे इहे ज्ञान चिता ते विहारणा आहे। बाबा चए थो हाणे ज्ञान चिता ते वेही करे पंहिंजो मुंहुं गोरो ठाहियो, मुंहिंजी श्रीमत ते हलो। बाप त ॿारनि सां ई ॻाल्हाईंदो न, ॿाहिरां वारनि सां थोरी ॻाल्हाईंदो। जो आत्मा ई परमात्मा खे पंहिंजो बाप ई न सम्झंदियूं उन्हनि सां बाबा छो ॻाल्हाए? बाबा त उन्हनि सां ई ॻाल्हाईंदो जो आत्मा ई पंहिंजे बाबा खे बाबा चईंदियूं आहिनि, बाबा सम्झंदियूं आहिनि। हा मुंहिंजो बाबा ईअं थो चए न, त मूंखे ईअं करिणो आहे। बाप चए थो ॿार हाणे स्वर्ग जो वरसो मां तव्हांखे ॾियणु आयो आहे। हाणे कलयुग पूरो थी वियो। हाणे तव्हांजी महिनत वारी भक्ति आदि सभु पूरी थी वई। हाणे तव्हां सत्युग जो सुख ॾिसो, मुंहिंजी मत ते हलो त सदगति थींदे। पवित्र न ठहींदा त सजा खाइणी पवंदी। भारत में ई स्वर्ग हुयो, हाणे त सभु पतित थी विया आहिनि। स्वर्ग जो कंहिंखे पतो ई न आहे, सुजन स्वर्ग मथे आहे। हाणे पंज तत्वनि जो शरीर त हिते ई मिलंदो न। जॾहिं ॾिसूं था कृष्ण जो जन्म, राधे जो जन्म, राम सीता सभिनि जी हिते ई सभु त्योहार मल्हाइनि न। हिते ई हुननि जी जनम भूमि था ॾेखारनि, त मथे किथे हूंदो? हिते ई हूंदो न स्वर्ग बि। त बाबा चए थो हाणे ॾिसो तव्हां सभु पार्वतियूं आहियो, मां तव्हांजो अमरनाथ आहियां। मां तव्हांखे अमर कथा थो ॿुधायां जंहिंसां तव्हां अमरपुरी स्वर्ग जा मालिक ठही वेंदव। हाणे तव्हां अमरनाथ बाप खे यादि करो। हाणे सचो सचो शिव बाबा जेके असां माण्हू एॾो परे परे अमरनाथ केदारनाथ ते ढूंढण था वञनि, एॾो परे परे परे, उहो निराकार परमात्मा हाणे असां सां मिलण आयो आहे, असांखे वरसो ॾियणु आयो आहे, असांखे शक्तियूं ॾियणु आयो आहे, असांखे सची सची अमरपुरी में वठी वञण लाइ आयो आहे। बाबा चए थो सत्युग आहे अमरपुरी। हिते त माण्हुनि ईअं ई ठाहे छॾींदा आहिनि लिंग आदि पत्थरनि जा, बर्फ़नि जा, अलाए कंहिंजे कंहिंजे। जॾहिं भक्ति शुरू थी न द्वापर में, त मुंहिंजो सोने जो लिंग ठाहींदा हुया, हीरनि जो। जॾहिं धन हुयो, हाणे त कंगाल थी आयो त पत्थरनि जो ऐं बर्फ़नि जो लिंग ठाहींदा आहियो। लेकिन मां त निराकार आहियां न, मूंखे हाणे निराकार रूप में यादि करो। मूंखे यादि करण सां ई तव्हांजा विक्रम विनाश थींदा। बाक़ी शिव और शंकर व पार्वती कोई पहाड़ ते थोड़ी वेठियूं। ये सभु भक्ति मार्ग जा धक्का आहिनि, अधु कलाक धक्का खाईंदा आया।
हाणे बाबा चए थो मां तव्हांखे स्वर्ग में वठी वञण लाइ आयो आहियां। सतयुग में तो सुख ई सुख आहे, हुते कोई बि प्रकार जा धक्का न खाइणा पवंदा असांखे, कॾहिं बि जीवन में कंहिं ॻाल्हि जे लाइ दुखी परेशान न थींदासीं। बाबा चए थो हुते त कोई विधवा बि न थींदो आहे, हिन खां बि छुड़ा भई अगरि पति बि शरीर छोजी सभु पंहिंजे टाइम ते शरीर छॾंदा आहिनि न, त कोई विधवा बि न थींदो आहे। हिते त ये सभु कलयुगी रीति रस्म आहिनि। मां अहिड़ी दुनिया न स्थापन कई। वरी माण्हू बड़ी शौक़ सां चईंदा आहिनि कि जेका मथां वारे जी दुनिया जा रीति रस्म, मथां वारे ये थोड़ी दुनिया ठाती रावण जा, दुख वारा रीति रस्म थोड़ी ठातई कि भई कोई शरीर छॾे त असां हुननि सां गॾु हुनजी वाइफ के सां विधवा थी वञे, अहिड़ा शब्द चऊं असीं। ये सभु कलयुग जी ॻाल्हियूं आहिनि न, दुख ॾियण वारी ॻाल्हियूं आहिनि। दुख ॾियण वारी ॻाल्हि आहे न, परमात्मा सुखदाता अहिड़ी दुनिया छो स्थापन कंदो। बाबा चए थो मां अहिड़ी दुनिया स्थापन न कंदो, मां अहिड़ी दुनिया स्थापन कंदो आहे जिते सभु प्रकार जो सुख हुजे। छोजी सभु पंहिंजे पंहिंजे समय ते शरीर छॾंदा त इहे सभु ॻाल्हियूं हूंदियूं ई न। बाबा चए थो हुते बि सभु कुझु पाईंदा कंदा, जीअं भई थींदा न, दुख न थींदो त असां इहे कन में ऐं नक में इहे सभु चीजूं कीअं पाईंदासीं, हिनजी छेद कंदासीं त हिन में बि दुख, लेकिन इहो बि दुख न थींदो। त कोई न कोई टेक्नोलॉजी हूंदी हुते। सभु प्रकार जो सुख जी दुनिया में मां तव्हांखे वठी थो हलां। मां सुख जो सागर, सुख जी दुनिया ठाहींदो आहे। हाणे कॾहिं बि न चइजो तव्हां कि भॻवान जी मर्ज़ी, भॻवान जी दुनिया आहे, हुन ई दुनिया रची अथई, सभु करिणो पवंदो। मां कोई बि अहिड़ी ॻाल्हि नथो चवां जंहिंसां तव्हांखे दुख मिले, उहो करो। ये तव्हां भक्ति मार्ग में जेका धक्का आदि खाओ था, त्योहारनि ते माण्हू नदियुनि में सनानु था करनि ठंड में, मां थोड़ी थो चवां मां तव्हां ठंड में मुंहिंजे नाम जो सनानु कंदव त मां ख़ुशि थी वेंदमि, तव्हांखे वरदान ॾींदमि, शक्तियूं ॾींदमि। ये कंहिंजी मत आहे, ये मनुष्य मत आहे, रावण सां विकारी मनुष्यनि जी मत आहे, कलयुगी मत आहे। दुखी थियण वारी मतियूं दुनिया वारा ठाहे वेठा आहिनि। मां हाणे तव्हांखे अहिड़ी मत थो ॾियां जंहिंसां हीअ दुनिया स्वर्ग थी वेंदी। बाप चए थो हाणे कोई बि पाप कर्म न करो, न त ॾाढी सजा खाइणी पवंदी। जन जन्मांतर जे पापनि जो बोझ त वैसे ई आत्मा ते चढ़ियल आहे, उहो त उतरे, उहो अञा ताईं उतरियो न आहे। हाणे वरी खां असां अगरि कोई पाप कर्म कंदासीं त पोइ बोझ चढ़ी वेंदो न। हिन समय हाणे सभु हिसाब किताब चुकतू करणा आहिनि। कीअं? बाबा जी यादि में हिसाब किताब चुकतू करण लाइ कोई हिसाब किताब चुकतू करण लाइ बि कोई महिनत न करणी आहे। भई बाबा चए तव्हां एतिरा व्रत रखो, एॾा करो त मां तव्हांजो विक्रम विनाश कंदमि, उन सां बि छुड़ाए छॾियो। सिर्फ़ु स्वयं खे आत्मा सम्झी करे मूंखे सदा निराकार रूप में पाण सां गॾु रखो। हाणे मां तव्हांजे लाइ श्रेष्ठाचारी दुनिया ठाहिण आयो आहियां न। बाबा चए थो वाणी खां परे स्थिति वानप्रस्थ अवस्था तव्हांखे धारण करणी आहे। छोजी असांजी निराकारी दुनिया में सभु निराकार रूप में वाणी खां परे रहंदा आहिनि। त हाणे असांखे कर्म त करिणो ई आहे, दुनिया में रहणो ई आहे, पर जेतिरो थी सघे न आत्म अभिमानी स्थिति में रहंदासीं न त असांजा इहा वाणी ज़्यादा ॻाल्हाइण, ज़्यादा कुझु वाणी में अचण, इहे बि कम थी वेंदो। छोजी सॼो ॾींहुं असां आत्मा सम्झी करे बाबा खे यादि करे हर कर्म कंदासीं त ऑटोमेटिकली वाणी खां कर्म, वाणी खां छुटी वेंदासीं न, ऐं बाबा जी शक्ति सां कर्म बि सफल थींदा वेंदा। असांखे ज़्यादा ॻाल्हाइणो बि न पवंदो। हिकु लाइन जी ॻाल्हि खे कोशिशि करो हिकु शब्द में कंप्लीट करे छॾो, ज़्यादा न ॻाल्हायो। छा मीठे मीठे सिकीले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि पिया और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे साक्षीपन जे अचल आसन ते विराजमान रहण वारा अचल अडोल प्रकृति जीत ठहो। प्रकृति चाहे हलचल करे या पंहिंजो सुंदर खेल दिखाए, ॿिन्हिनि में प्रकृति पति आत्मायूं साक्षी थी करे खेल ॾिसंदियूं आहिनि। खेल ॾिसण में मज़ो ईंदो आहे न, घबराईंदा न आहियूं। जो तपस्या अर्थात साक्षीपन जी स्थिति जे अचल आसन ते विराजमान रहण जो अभ्यासी हूंदा आहिनि न, उन्हनि खे प्रकृति जी व व्यक्तियुनि जी कोई बि ॻाल्हि हिलाए न सघंदी आहे।
प्रकृति ऐं माया जा पंज पंज खिलाड़ी पंहिंजो खेल था करनि। प्रकृति भी पंज आहे न, पाणी, वायु, धरती, आसमान, सूर्य, ये सब भी, ऐं विकार भी पंज आहिनि। त ये खिलाड़ी पंहिंजो पंहिंजो खेल कंदा रहनि। लेकिन असां अगरि सदा बाबा जी छत्र छाया में रहंदासीं, बाबा सां गॾु दुनिया खे ॾिसंदासीं साक्षी थी करे, त असां सदा छा रहंदासीं? अचल अडोल प्रकृति जीत आत्मा आहियूं। स्लोगन आहे, मन ऐं बुद्धि खे हिकु भाव में एकाग्र करण वारा ही पूज्य आत्मा थींदा आहिनि। छा